अस्सलाम वालेकुम शागिद साथियों, प्रोग्राम आहे नई टेही। आऊं आहियां अव्हां जी मेज़बान मुख्तियार जिस्काणी। दोस्तों, हिन प्रोग्राम जी पेशकार आहे अफ़साना चन्ना। स्टूडियो इंजीनियर आहे अब्दुल मजीद कटोहर। जी नौजवान शागिद साथियों, कीअं आहियो अमीं सभु? उम्मीद थी कजे त बिल्कुलु ठीकु हूंदा। जी दोस्तों, असां हर हफ़्ते कश्मीर जे मौज़ू खे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदा आहियूं। कश्मीर जेको मज़लूम कश्मीरियुनि जे खून सां रंगजी सुर्ख़ थी चुको आहे, छो जो कश्मीर जी जंग अवाम पंहिंजी आज़ादी जी जंग तक़रीबन 71 या 72 साल खां विढ़ी रहियो आहे। पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में बि 3 दफ़ा जंग लॻी चुकी आहे कश्मीर मसइले जे हिसाब सां, ऐं दुआ आहे त जेका इहा खून जी जंग जल्द ई बंदि थी वञे, कश्मीरी मुस्लमान भाई खे उन्हनि जा सभई हक़ मिली सघनि ऐं उहे बि हिकु आम शहरी जीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। आमीन। अचो त साथियों, हलूं था प्रोग्राम जे सिलसिलनि जी तरतीब जी तरफ़। सभ खां पहिरियां सिलसिलो शामिल कंदासीं आम मालूमात, ऐं तंहिं बाद सिलसिलो शामिल कंदासीं मुलाक़ात।